महिरबानी तव्हां आया हुआ तव्हां पाण साफ़ ई आहियो उन तव्हां ॾिठो हूंदो केतिरो अमन थी वियो आहे। अॻु में त ज़ाहिर ॻाल्हि आहे हिते मां पंहिंजी ॻाल्हि कयां या असांजे कचे जी ॻाल्हि कयां गॾा गाॾे वारो उहे महसूसु न हुयो, फ़क़ीर पेनड़ा हुआ उहे बि महसूसु कोन हुया। ईअं हुकुमराननि जी महिरबानी आहे जेके असां ते कई अथनि ऐं मां खुरो में आहियां। बाक़ी ॻाल्हि आहे ईअं त मां ईअं चाहियां थो त मां अमन जी ज़िंदगी गुज़ारियां, पंहिंजा बच्चा ॿाल जेको आहे पूरी संगत जा पूरी मुंहिंजी क़ौम जेकी आहे शर्की आहे ठीकु आहे, सभई मुस्लमान पढ़िया लिखा हुजनि, हथियार कंहिंजे हथनि में न हुजनि, कंहिंजे हथनि में हुजनि। हाणे तव्हांजा केतिरा जेके माण्हू आहिनि उन्हनि हथ ॾिना आहिनि ऐं तव्हां टाइम ते हथ न ॾिनो आहे? न न मां ॾियण लाइ तयारु आहियां। मां पंहिंजो चाचो बि ॾिनो ऐं कज़न बि ॾिनो, उनखां अलावा तव्हां ॿुधो हूंदो सनूशर बि हुयो, सारी संगत हुई। ठीकु आहे, उन में हाणे असां इहो रिलीफ ॾिसंदा पिया आहियूं छो जो अॻिते माण्हू छुटंदा ईंदा क़ौमुनि जा जहिड़ा आहिनि उहे ख़ैर बि कोन्हे छा, उनखां इहे माण्हू आज़ादु थींदा, सुभाणे मां ईअं हलंदे हलंदे जेको आहे सभु असांजो इलाइक़ो क्लियर थी वेंदो। तव्हांजे मथां केतिरा केस आहिनि? मुंहिंजे मथां हूंदा मुंहिंजे ख़्याल में बसि ॿ त पंहिंजी क़ौमियत जा आहिनि, पोइ हाणे हिकु अधु को मुक़ाबिलो बि हूंदो उहो त थाणेदारनि ख़बर हूंदी। पुलिस जो चवंदी त राणो शहर वॾो ॾोहारी आहे, इहा छा आहे? अदा हाणे ॻाल्हि ॿुधो, सोशल मीडिया जा असां ज़ीनत बणियल हुओ जॾहिं असांजो दौरु हुयो, ठीकु आहे। हाणे उन्हनि जो दौरु मां वधीक कुझु नथो चई सघां, ॿुधे अलाह ख़ुशि कंदो सभिनि खे। बाक़ी इलाइक़ो बि तव्हांखे बि मज़ो ईंदो पिया, मूंखे बि मज़ो ईंदो पिया, मज़ो ईंदो पिया, बिल्कुलु मज़ो ईंदो पिया। बसि जो राण ॾिनो त रहंदासीं शहर में, ख़्वाहिश इहा ई आहे जेकी अधु ज़िंदगी झंग में गुज़ारी अथसि, जो रहण ॾिनो यारनि त पोइ रहंदासीं वञी शहर में। मुंहिंजी इहा ई ख़्वाहिश आहे त मां शहर में रहूं। हा हिकु ज़ाहिर ॻाल्हि आहे, सुभाणे भॼी ईंदासीं वरी कंहिंसां न कंहिंसां असां विढ़ंदासीं या उहे विढ़ंदा, उते का न शैतानी थींदी। पुलिस दावा कंदी आहे त राणे जे मथां 1 करोड़ इनाम आहे, तव्हां अदा हाणे पुलिस कहिड़ो अफ़सर आहे जो दावा सां चवे थो त मां राणे ते इनाम आहे? तव्हां ॾोह न कंदव? ॾोह त मां न अॻे चयो मां ॾोयारी आहियां, न हाणे चवां थो। ईअं न मां दबदबे खे चवां थो बाबा ठीकु आहे मां ॾोयारी न आहियां, बाक़ी ॾोयारी बिल्कुलु मां ठुप न आहियां। अच्छा ॻाल्हि ॿुध, उहो त वक़्तु ॿुधाए थो, हर कंहिंखे पंहिंजा गुनाह ईंदा आहिनि, ठीकु आहे। उहो त हाणे ॻाल्हि ॿुध, मुंहिंजी बिरादरी हूंदी, मुंहिंजो पाड़ो हूंदो, को घोटकी ज़िलो मुंहिंजे नाले कोई न चवंदो, जेको सुठो माण्हू हूंदो उहो माण्हू ईअं न चवंदो त राणो अगवा कंदो आहे। बाक़ी हाणे ॻाल्हि ॿुध, दुश्मनियूं जवान जूं दुश्मनी बि हूंदी आहे, गिला बि हूंदी, नेकी बि हूंदी। हाणे पुलिस खां मां कुझु नथो चई सघां, हे त पाकिस्तान जो कानून आहे, मां हाणे छा करे सघां थो, इन में कहिड़े खे इंसाफ़ मिलंदो जो मां पुलिस जॻो रहां, जेको हाणे आयो आहे मुक़दर। बाक़ी कोर्टनि ते मूंखे पंहिंजो भरोसो आहे, मुंहिंजे जजर साहिबान वकील साहिबान आहिनि जेका असां अदुल कंदा, को मसइलो कोन्हे को। बिल्कुलु मां तयारु आहियां। मां कज़न बि ॾिनो आहे, मां ॿुधायो आहे जेको आहे त सारी संगत हीअं पूरी शर्की वई आहे, मां बि वेंदुमि इंशाअल्लाह ताला, मां तयारु आहियां। हा थोरो इहा महिरबानी हुजे जो मसइला मसाइल मां गवर्नमेंट खे चवंदुमि, छो जो हे कमु आहे गवर्नमेंट जो, गवर्नमेंट मुतमइन करे हाणे ख़ैर जे लाइ, फ़ैसिलनि जे लाइ, जीअं असां ज़िंदगी ॿिया माण्हू बि पेश करे सघूं, उहे माण्हू पंहिंजा बि पेश करनि। हाणे जीअं नंढो बुढो अगवा कयूं था या माण्हू मारियूं था, क़त्ल न कयो, असांजा माण्हू शार्क कॉमेडी जा टारगेट न करनि, उन्हनि जा बि माण्हू वठनि। हा माण्हू वठंदा, असांजा ख़ैर बि तॾहिं थींदा, ऐं एज़ा मौज़ा बि माण्हू पोइ खणंदा। हुन त एज़ा मुंहिंजे माण्हू ॿाहिरि हूंदा, एज़ा मौज़ा बि न खणंदा, पर अलाह कंदो भलाई थी वेंदी। बसि तव्हां बि ख़ुशि आहियो अमन में, असां बि ख़ुशि आहियूं। हा महिरबानी महिरबानी।